अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैरिज किचन। अॼु असां मैरिज किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं इफ्तार स्पेशल रेसिपी जंहिंजो नालो आहे टर्किश चिकन कबाब। टर्किश चिकन कबाब ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों हिकु प्याले में असां खयो आहे बग़ैर हॾी वारो मुर्गी जो गोश्त 1 किलो। हिते तक़रीबन 10 खां 12 अदद असां थूम जी ॻुड़ी खयूं आहिनि ऐं हिन जो पेस्ट ठाहियूं था। थूम जो पेस्ट ठाहे असां चिकन सां गॾु ऐड कंदासीं ऐं हाणे योगर्ट विझूं था 4 टेबल स्पून, जैतून जो तेल विझूं था 1/4 कप, पेपरिका पाउडर विझूं था 2 टीस्पून, कुटियल जीरो विझंदासीं 1/2 टीस्पून, सुकनि धणनि जो पाउडर विझूं था 2 टीस्पून ऐं कारनि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून, लूणु विझूं था 1/2 टीस्पून, दालचीनी जो पाउडर आहे 1/2 टीस्पून, टमेटो केचप विझूं था 2 टेबल स्पून ऐं लीमे जो रस विझूं था 3 टेबल स्पून ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करण खां पोइ चिकन खे तक़रीबन 30 खां 40 मिनट्स ताईं मैरिनेट करे रखी छॾींदासीं। त हाणे असां तयारु कंदासीं सलाद ठाहिण जे लाइ हिते असां खयूं आहे हिकु विचोली साइज़ जो बसर, 2 अदद विचोली साइज़ जा टमाटा खयां आहिनि ऐं 1 अदद वॾी साइज़ जो खीरो खयूं आहे। हाणे सभिनि खां पहिरियां असां बसर जा स्लाइसिस कंदासीं। ऐं हिकु प्याले में ऐड कयूं था। ऐं हिन खां पोइ टमाटे जा स्लाइसिस ठाहे बसर सां गॾु ऐड कयूं था। ऐं हाणे खीरे जा स्लाइसिस बि ठाहे करे ऐड कंदासीं। ऐं हाणे असां वटि आहे तक़रीबन अधु बंच जे क़रीब सावा धाणा ऐं सावा धाणनि खे चङी तरह सां कटे ऐड कंदासीं। लीमे जो रस विझूं था 1 टेबल स्पून, जैतून जो तेल विझंदासीं 1/2 टेबल स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां कवर करे रखी छॾींदासीं ऐं असांजो सलाद तयारु आहे ऐं असांजो चिकन मैरिनेट थी चुको आहे। त हाणे असां चिकन जी पीसिस खे सीखनि ते चङी तरह सां लॻाईंदासीं जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। चिकन जे पीसिस खे सीखनि ते लॻाइण खां पोइ असां ग्रिल्ड पैन में फ्राई करण लाइ रखूं था। ऐं गॾु ई कुझु रखी छॾिया आहिनि येलो बेल पेपर ऐं हाणे खीरे जा स्लाइसिस, सावा मिर्च आहिनि, कुझु टमाटर जा स्लाइसिस आहिनि ऐं हीअ सब्जियूं बि गॾु ई असां ग्रिल करे छॾींदासीं। फ्रेंड्स, हाणे असां ग्रिल पैन खे कवर कंदासीं ऐं कवर करे चिकन जे पीसिस खे पचाईंदासीं जेसि ताईं त चिकन जो पाणी ख़ुश्क थी वञे ऐं असांखे थोरी थोरी देरि खां पोइ चेक करिणो आहे। चिकन जो पाणी ख़ुश्क थी वेंदो त हाणे असां कबाब जी
सभिनी साइड्स खे तक़रीबन 3 खां 5 मिनट्स जे लाइ पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन 3 खां 5 मिनट्स ताईं असां कबाब जी सभिनी साइड्स खे पचायो आहे ऐं असांजा मज़ेदार टर्किश चिकन कबाब बिल्कुलु तयार थी चुका आहिनि। उम्मीद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।